आगाह कयूं मटियारी भरिसां ॻोठ अघम वसाण में ज़मीनी तकरार तां वसाण बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़े थियण जे नतीजे में भाइटे हथां चाचो क़तल थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां किॾियो पिया ज़मीन जे तकरार तां मोहम्मद अली वसाण संदसि चाचे उमीद अली वसाण खे गोली हणी क़तल करे छॾियो आहे। फायरिंग जे नतीजे में इमाम अली वसाण पिणु शदीद ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे तालके इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आगाह कयूं पिया अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। मटियारी भरिसां ॻोठ अघम वसाण में ज़मीनी तकरार तां वसाण बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थियण जे नतीजे में भाइटे हथां चाचो क़तल थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ज़मीन जे तकरार तां मोहम्मद अली वसाण संदसि चाचे उमीद अली वसाण खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। फायरिंग जे नतीजे में इमाम अली वसाण पिणु शदीद ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे तालके इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आगाह कयूं पिया मटियारी भरिसां ॻोठ अघम वसाण में ज़मीन तां वसाण बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े जे नतीजे में भाइटे हथां चाचो क़तल थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे।